अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल मुड़ुस माण्हू जी बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं दोस्तों। उन सां गॾोगॾु हिकु ख़ुशख़बरी भी तव्हां सां शेयर कंदासीं दोस्तों। केटिन वारनि जो ड्रामो पापनगर तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे, छो त हीअ हड़ई हिकु जहिड़ा ऐं मुड़ुस माण्हू बि उन जेको आहे केटिन वारनि जा सोप सीरियल आहिनि। मेगा सोप सीरियल जेको हाणे अचण वारो आहे पापनगर, पहिरियों जो नालो राबेल हुयो, हाणे पापनगर में कन्वर्ट कयो वियो आहे। वो तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। अॼु वॾी अपडेट तव्हां सां शेयर करणी हुई दोस्तों। पापनगर हिकु बहितरीनु कहाणी ते मुश्तमिल ड्रामो आहे। उन जी कहाणी हिकु तव्हां जॾहिं ॾिसंदो न तव्हांखे ईअं लॻंदो त इहे नज़ारा तव्हांजे अॻियां डेली थींदा आहिनि। जेको अॼुकल्ह जो जेको माहौल सिंध में हली रहियो आहे उन जी अकासी करे थो पापनगर ड्रामो। उन में बहितरीनु अदाकारी कई वई आहे। सभिनी अदाकारनि पंहिंजी अदाकारीअ जोहर ॾेखारिया आहिनि। हर हिकु माण्हू बहितरीनु महिनत कई आहे ऐं उन में जॾहिं ही स्टार्ट थियण वारो आहे दोस्तों, जॾहिं तव्हां ॾिसंदो ऐं तव्हांखे ॿिया ड्रामा विसरिजी वेंदा। पापनगर तव्हां सम्झी सघो था त उन में पाप घणो हूंदो न, ऐं कहाणी बि बहितरीनु हूंदी ऐं का घटि कहाणी न हूंदी। ऐं हेॾां खिलाइण जे हिसाब सां मुड़ुस माण्हू ड्रामो हिन टाइम टॉप हली रहियो आहे दोस्तों। सिंधी मीडिया में मुड़ुस माण्हू जा क्लिप बि शेयर कया पिया वञनि सोशल मीडिया ते, ऐं इन ते कॉमेडी बि ठाही पई वञे दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। जे तव्हांखे वीडियो सुठो लॻो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद कोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।